जी तो मंसूर सुहाग जो मैटर हले तो सोशल मीडिया में भी न्यूज़ पेपर में भी जी ख़बर हलन थी पे असांजे मतां जेके आहे उन हेरासमेंट की जी एप्लीकेशन भी ॾिनी आहे। मूं वटि जेकी आहे हिकिड़ी एप्लीकेशन व्हाट्सअप ते आयूं जेके SSP साहब के भी वयूं मूंखे भी आयूं त भाउ मंसूर सुहाग जेको आहे उनखे ज़हर ॾेई मारियो वियो। तव्हां हिन जी जेकी आहे ख़ुदा जे वास्ते फेयर जेकी आहे तव्हां इन्वेस्टिगेशन करायो त तव्हांखे राज़ घणा मिलंदा, हिन में घणा हथ मुलविस आहिनि। तो उन जे हिसाब सां असां जेको आहे 2-3 ॾींहं ड्यूटियूं मरम जूं पोइ बाद में असां जेको आहे भाई साहब सां मिलियासीं जेकी उनजी वाइफ आहे त बाबा तव्हांजे मुड़ुस जो जेको आहे मौत कीअं थियो। ही एलिगेशन आहिनि, ही एप्लीकेशन आहे। असां उनखे एप्लीकेशन बि ॾेखारीसीं, अननोन एप्लीकेशन आहे। छो तव्हां उनजे बारे में छा था चओ। माई साहब त जेको आहे ॿुधायो त मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे उनखे अटैक थियो हुयो ऐं वॾो मूंसां प्यारु कंदो हुयो। पोइ मां राति जो जेको आहे डॉक्टर साहब खे घुरायो, असांजो बुढो साहब जो नालो चए डॉक्टर अफ़ज़ल साहब खे, ऐं अफ़ज़ल साहब बि ज़ाहिर कयो त पंहिंजो हिनखे अटैक आहे ऐं तव्हां हिनखे फ़ौरन खणो। पोइ असां गाॾी जो इंतज़ारु कयोसीं, नंढी गाॾी पाण वटि हुई, असां वॾी गाॾी जो इंतज़ारु कयो त उन में खणूं सहूलियत सां। पंहिंजो बयान ई माई साहब जो ॿुधाए थो त भई इंतज़ारु जेके अटैक थींदी आहे उनजो को इंतज़ारु कंदो आहे कि त नंढी गाॾी हुजे या वॾी गाॾी हुजे। बहरहाल उन पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो, असां रिटर्न में मौक़िफ़ उनजो वरितोसीं। उन खां बाद जेको आहे असांजे मथां एलिगेशन लॻा त SHO आयो, उन अची पैसा घुरिया। भई पैसा छाजा, छो पैसा वठंदासीं। हिकिड़ो ब्लाइंड मर्डर थियल आहे। असांखे हायर अथॉरिटी खां बि जेको आहे अहिड़ा लेटर मिलिया आहिनि। असांजे मूं ॾे पाण डायरेक्ट जेके व्हाट्सअप ते मूं वटि जेके आहिनि मैसेज आयल आहिनि, इहे जेके एप्लीकेशन मूं ॾे आयल आहिनि उनजी की असां तहक़ीक़ात कयूं था, हिकिड़ी इन्वेस्टिगेशन कयूं था। उनखे त ख़ुशि थियणु खपे जेके सहाफ़ी बिरादरी जेके आहिनि मौज़ूज़ मोतबर, उहे चाहींदा त भई रिज़ल्ट जेको आहे ज़ाहिर थिए। मां त हितां जो न आहियां, मंसूर सुहाग त हितां जो हुयो, फोती जेको आहे उनखे सभु तव्हां सुञाणींदा हूंदव। उन ग़रीब सां हिकिड़ो इंसाफ़ थिए, जेकॾहिं मर्डर थियल आहे त असां उनजी जेकी आहे सम्झोसीं, असां सॉलिड प्रूफ मिली वियो त FIR बि कंदासीं, गिरफ़्तारी बि कंदासीं। बाक़ी जेको आहे हिन महिल तफ़्तीश असां कयूं था, उनखे रोकण जे लाइ असांजे मथां इल्ज़ाम लॻनि था त पैसा SHO घुरे थो, ॿियो कुझु बि न। जीअं मां तव्हांखे अॻु में चयो त असां अञा इन्वेस्टिगेशन वारे मरहले में आहियूं। जेकॾहिं उन मरहले में पहुतासीं त FIR दाख़िल थींदी, क़बर कुशाई बि जी थींदी ऐं सॼा जेके हिन राज़ क़बर कुशाई थी, मेडिकल थींदो, हुन में सभु ज़ाहिर थी वेंदा। ऐं इन खां अलावा बि एतिरा ई मूं वटि सॼी फाइल पई आहे जेकी CDR आहे, ऐं मूं वटि ऑडियो बि जेके आहिनि कुझु अहिड़ा आहिनि जेके ज़ाहिर करनि था माई जो अफेयर जेको आहे कंहिंसां हुयो ऐं मारण जो जेको आहे सबबु छा हुयो, मंसूर छो मुयो, उनखे ज़हर छो ॾिनी वई। ही मूं वटि प्रूफ आहिनि, ही ज़ाहिर करनि था। ही सॼी 3 महीननि जी CDR मां कढाई आहे। हिन में जेकी आहे पंहिंजो माई सां जंहिंजो अफेयर आहे, जेको एलिगेशन पंहिंजो एप्लीकेशन में लॻल आहे, डुमकी आहे, हितां जो डॉक्टर सॾाए थो। अॼुकल्ह त हिते डिस्पेंसर बि डॉक्टर आहिनि, उनको कोई पुछा भी कोन थो करे त भई तव्हां अहिड़ा सारा मेडिकल सेंटर, पोइ नाला तव्हां वञी ॾिसो त डॉक्टर रुखसाना, डॉक्टर ख़ालदा, फलाणो डॉक्टर, कोई MBBS डिग्री कोन्हे उनखे। बहरहाल उनजो पंहिंजो मसइलो आहे, उनको पुछा करण वारा इदारा वेठा आहिनि जेके पुछनि, हिन महिल निंड पिया आहिनि। असां पंहिंजी तहक़ीक़ात कयूं था, असांखे उनखे रोकण जे लाइ जेके आहिनि इहे हथकंडा इस्तेमालु थियनि था।